अस्सलाम वालेकुम दोस्तों। गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां मूं वारे दोस्त जी तबियत ठीक न हुजण करे अस्पतालनि जा चक्कर ऐं डॉक्टरनि जे इंजेक्शन सफ़ा रोले छॾियो। दोस्त जी तबियत में मज़ो न पियो आयो। नेठ ॼलटो कार जी अॻी सीट ते फनकारी सां ठूंठ ॿाहिरि कढी अची सदर हैदराबाद पहुतसि, जिते पहिरियां त डॉक्टरियाणी खां चेकअप करायो। नेठ डॉक्टरियाणी बि मिठी चोरी सां चयो त अॼु राति तव्हां मुंहिंजा महिमान थींदा। सदर मां निकिरी अची कासिमाबाद जी शाफ़े अस्पताल में राति जा महिमान थियासीं, जिते पहिरियां त मूं वारे दोस्त खे हिन इमरजेंसी घर जो मुंहुं ॾेखारियो, जंहिंखां पोइ सॼी राति सूर सभु अलाह साईं खे यादि कयो। थियण सां ई होटल ते अची चांहि बिरयानी खे रगड़ो ॾिनो ऐं डॉक्टरियाणी जो इंतज़ारु कयो। बहरहाल डॉक्टरियाणी मैडम अची अस्पताल ठक कयो, जीअं दोस्त जो वापसि चेकअप करे ऐं मोकल ॾिनी, जंहिंखां पोइ वापसि घर पहुतासीं। बहरहाल आउं दुआ कंदुसि रब्बिल आलमीन दुश्मन खे बेड़े घर जो मुंहुं न ॾेखारे। तव्हांजो भाउ बि इन अस्पताल में घर जा पैसा रही मरीज़ सां गॾु पाण ई मरीज़ थी पहुतो। बहरहाल इन अस्पताल जे सीढ़ियुनि ते तव्हांजे भाउ खे ॾाढो जिस्म में सूर थियो।